अस्सलाम वालेकुम। माया शाइन सिंधी कंपेयर रेडियो पाकिस्तान लाड़काणो। कोरोना वायरस जी वबा तक़रीबन पूरी दुनिया में पंहिंजा पेर ॼमाए रही आहे, जंहिंजो असां सभिनी खे अफ़सोस आहे। पर हिन खां बचण लाइ ऐं पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजनि खे बचाइण लाइ ज़रूरी आहे त असां पाण खे पंहिंजे घर ताईं महदूद करियूं, बिना कंहिं बि एमरजेंसीअ जे घर खां ॿाहिरि न वञूं, छो जो ही वायरस ॿाहिरां पंहिंजे घर ताईं आणण जो सबबु असां न बणिजूं। ऐं सफ़ाईअ जो ख़्यालु रखंदे पंहिंजे हथनि खे साबुण सां बार बार धोइणु घुरिजे ऐं इहो अमल पाण बि करियूं ऐं पंहिंजे निड़नि ॿारनि खे बि इहो अमल कराइणु घुरिजे ऐं सेखारे छॾियूं। ऐं जॾहिं बि निछ अचे त असांखे टिशू इस्तेमालु करणु घुरिजे ऐं टिशू इस्तेमालु करण खां पोइ ज़ाया करणु घुरिजे। ऐं जेकॾहिं टिशू नाहे त पंहिंजी ॿांह जी ठूठ नक ते रखिजे ऐं समाजी फ़ासिलो रखणु बि ज़रूरी आहे। हथ मिलाइण खां बि परहेज़ कजे। हथ न मिलाइण ते नाराज़ थियण जे बजाए हिन खे एहतियात सम्झी क़बूलु करणु घुरिजे। हर इहो अमल कजे जंहिंसां पाण ऐं पंहिंजनि खे कोरोना वायरस खां महफ़ूज़ कजे। ऐं इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त कोरोना वायरस खां डिॼणो नाहे, पर हिन सां मुक़ाबिलो करिणो आहे। वधीक जेकी हुकूमत पाकिस्तान पारां ऐं हुकूमत सिंध पारां हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि ऐं असांखे उन्हनि ते बि अमल कंदे लॉकडाउन खे कामयाबु करे कोरोना वायरस खे शिकस्त ॾियणी आहे। ऐं असां शिकस्त ॾींदासीं, छो जो असां बाहिमत क़ौम आहियूं। अवां जी महिरबानी।